ब्रेकिंग न्यूज़ है लाड़काने मां से शेयर कई पिया लाशारी थाने जी अदर रते देरे बाईपास ते हादसे में जख्मी थियल नौजवान अस्पताल में फौत थी वियो। वडी अग जख्मी हालत में अस्पताल पहुंचायल नौजवान जख्मन जा सूर नसंदे फौत वियो है जन त फौती जी सुञाणप न थी सघी आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया लाड़काने मां लाशारी थाने जी अदर रते देरे बाईपास ते हादसे में जख्मी थियल नौजवान अस्पताल में फौत वियो है। वडी अग जख्मी हालत में अस्पताल पहुंचायल नौजवान जख्मन जा सूर नसंदे दम ॾिनो आहे जन त फौती जी सुञाणप न थी सघी आहे। अफ़सोसनाक ख़बर है लाड़काने में लाशारी थाने जी तरत दिरो बाईपास ते हादसे में जख्मी थियल नौजवान अस्पताल में फौत थी वियो है। ॿ ॾींहं अॻु ज़ख्मी हालत में अस्पताल पहुचायल नौजवान ज़ख्मन जा सूर नसंदे दम ॾिनो। फौती जी सुञाणप न थी सघी। राब्तो किया है लाड़काने में रशीद समोसा रशीद आगा का जो छा तफसील है। जी बिल्कुल ही लाशारी थाने की हद है रते दिरो बाईपास से जख्मी चल रोड हादसे में नौजवान हो वो उन जख्मन की छटन से लाड़काने के चांदका अस्पताल के इमरजेंसी वार्ड में फौत थी वियो है। इन हवाले से जो अस्पताल अमलो है उन असांजी ॻाल्हि ॿोल थी है तो उन अस्पताल अमले जो चवण है तो 2 ॾींहं अॻु वीगो गाड़ी हिकिड़ी उहा नौजवान के खणी आई जख्मी हालत में जेको अॼु जख्मन की छटन से फौत थी वियो है। वधीक अस्पताल अमले जो चवण है तो असां पुलिस के इतलाह ॾिनो है पुलिस सिविल लाइन थाने की पुलिस उते अची उते तफ़सील गॾु कया आहिनि जंहिंखां पोइ उनजे वारसनि जी ॻोल्हा शुरू कई आहे। पुलिस सां असांजो राब्तो थियो आहे त पुलिस जो चवणु आहे त नौजवान जी का बि वारसी न थी आहे ऐं नामालूम आहे हिनजी सुञाणप हिन वक़्त ताईं न थी आहे। बाक़ी वारसनि जी जेकी ॻोल्हा आहे उहा जारी आहे। ठीकु आहे, महिरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।